अस्सलाम वालेकुम नाज़रीन, काश टीवी जे प्रोग्राम 24 कलाक सां गॾु मां आहियां बरकत बलोच ऐं हिन वक़्तु असां ख़ासि तौर ते जेके असांजी घोटकी जो इलाइक़ो आहे, घोटकी में अगवा जे हवाले सां जेके वाक़ियात आहिनि वधनि पिया ऐं पुलिस पारां इहा दावा कई वई आहे त पुलिस जेको आहे उन्हनि धाड़ीलनि ख़िलाफ़ या जेके मुग़वी आहिनि उन्हनि जी बाज़ाबी लाइ फौरी तहरीक वरितो आहे ऐं ऑपरेशन जो सिलसिलो हलंदड़ आहे। हाणे ही जेको घोटकी जे कचे में ऑपरेशन आहे इन जूं हक़ीक़तूं कहिड़ियूं आहिनि, असां सां हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहे मोहम्मद शरीफ़ शर जिते कार्रवाई कई वई आहे ऐं उहा कार्रवाई कहिड़े क़िस्म जी हुई। असां सां लाइन ते मौजूदु आहे मोहम्मद शरीफ़ जी जेका कार्रवाई आंदर सुंदराणी पुलिस ऐं मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस करे रही आहे उहा कहिड़ी आहे, इन कार्रवाई दौरान तव्हां सां कहिड़ो वर्ताव कयो वियो आहे? जी, घणियूं औरतूं गिरफ़्तार करे वई आहे? अच्छा मोहम्मद जी जी अच्छा मोहम्मद शरीफ़ हिन वक़्तु तव्हां जूं केतिरियूं औरतूं गिरफ़्तार आहिनि जेकी हिन वक़्तु पुलिस वटि आहिनि, उहो केतिरो तादाद आहे औरतुनि ऐं ॿारनि जो? असांजो हिन वक़्तु 15 औरतूं गिरफ़्तार आहिनि, नंढड़ा ॿार बि शामिल आहिनि। अच्छा 15 औरतूं ॿारड़ा गिरफ़्तार करण जिन मथां का बि FIR न आहे, न उन्हनि मथां केस आहे, यकीनन ॻोठनि जूं औरतूं आहिनि उहे वीचारियूं पंहिंजे घरनि ताईं महदूद हूंदियूं, न ई उहे मर्दनि जे कंहिं मामले में इंटरफेयर कंदियूं आहिनि। छा अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं पहिरें बि पुलिस कंदी रही आहे जेकी मीडिया में हाईलाइट न थियूं आहिनि या मीडिया रिपोर्ट नथी करे उन्हनि खे? मीडिया रिपोर्ट नथी करे साईं, उहो जेको आहे न माने छड़ो आहे उहो औरतूं जेकियूं गिरफ़्तार करे वई आहे उहो मथे न ईंदे कयूं, तो ग़रीबनि जो आहिनि न माने धाड़नि जे वञण लाइ तयार न आहिनि। अच्छा पुलिस कहिड़ो मुतालबो करे थी तव्हांखे त औरतुनि जी बाज़ियाबी जे हवाले सां तव्हां छा कंदो जो तव्हांजूं औरतूं बाज़ियाब थी सघनि? कहिड़ो मुतालबो आहे, तव्हांजो राब्तो थियो आहे उन्हनि सां? एहतिजाज कयो आहे। अच्छा असां सां लाइन ते मौजूदु आहे मोहम्मद उमर, उन्हनि जूं पिणु 3 औरतूं मुबैना पुलिस गिरफ़्तार कयूं आहिनि। मोहम्मद उमर असांखे ॿुधी सघो पिया? हेलो मोहम्मद उमर, असां कोशिशि करे रहिया आहियूं। मोहम्मद उमर जूं पिणु 3 औरतूं जेके आहिनि गिरफ़्तार आहिनि। हेलो मोहम्मद उमर असांजो आवाज़ ॿुधो पिया? अच्छा तव्हांजा ॿारड़ा हिन वक़्तु घणियूं औरतूं गिरफ़्तार आहिनि तव्हांजे घर जूं जेके पुलिस गिरफ़्तार? अच्छा असां जॉइन करे इन हवाले जे रिपोर्ट करे रहियो आहे मुसलसल कचे जे इलाइक़े मां, छो त कचो अहिड़ो इलाइक़ो आहे जितां ख़ासि तौर ते गरीबन खे तंग करे छोकरा खणी आहिनि, 9 औरतूं खणी आहिनि। उन खां पोइ असां अञा बि पुलिस फिरे थी, तव्हांखे ॿधी घर फारींदासीं, हर शइ कंदासीं। असां सां तव्हां लाइन ते रहो। असां राहिब, असांजो नुमाइंदो आहे राहिब अली, असांखे आगाह कजो त ही जेके वाक़ियात थियनि था पिया या ही जेके कचे में हिकिड़ो अजीब कानून हले थो, इन हवाले सां कीअं कमट कंदो त छा पुलिस जो जेको इहो अंदाज़ आहे कार्रवाई जो, ऑपरेशन जो, औरतुनि खे गिरफ़्तार करण, इहो छो गिरफ़्तार कयो वेंदो आहे? कहिड़ो प्रेशर ॾिनो वेंदो आहे? कहिड़ो मुतालबो हूंदो आहे? मुंहिंजो सवाल इहो आहे त औरतुनि खे गिरफ़्तार करण ऑपरेशन दौरान जेके मुतासिर आहिनि उन्हनि जो चवणु आहे त हुननि जो इन ॾोह सां को वास्तो ई न आहे, त औरतुनि खे गिरफ़्तार करे आख़िर पुलिस छा करणु चाहे थी, छा साबित करणु चाहे थी? पर मुतासिरनि जो चवणु इहो आहे त कल ते जेका असांखे इतला मिलिया मथां त 3 औरतूं खणी वई, हिकिड़ो मोतबर माण्हू आहे गुलशेर शर, जंहिंजो बाक़ाइदा हिकिड़ो अॻे जो रिकॉर्ड आहे, उन जूं लोह खणी वई आहे 3 पुलिस, उन सां गॾु 2 ॿारड़ा बि शामिल आहिनि। वरी कल शाम जो वरी दुबारा अचे थो मोहम्मद उमर
वारनि जूं बि 3 औरतूं खणी वई। हिकु उमर ज़ाल हुई ऐं ॿी अरबा ज़ाल ऐं टी अब्दुल रज़ाक उर्फ़ कुरारे जी घरवारी हुई। अच्छा राहिब असांखे इहो ॿुधायो त ॾोहारियुनि जी जॻह ते उते आम औरतूं वीचारियूं कचे जे हवाले सां तव्हांखे ख़बर आहे त औरतूं जो तालुक ई न हूंदो आहे मर्दनि जे कम सां, त उन्हनि खे गिरफ़्तार करण जो सबबु कहिड़ो आहे, कहिड़ो प्रेशर डेवलप करणु चाहे थी पुलिस? जी बिल्कुलु, असां वटि इहा आहे पुलिस औरतुनि जे जेके वारिस आहिनि उन्हनि खे चयो आहे, उन्हनि खे हुकुम ॾिनो आहे त क़ुरान मजीद खणो या जीअं बि कयो तव्हां असांखे वकील ॾियो तॾहिं असां तव्हांजूं औरतूं छॾींदासीं। ऐं बाक़ाइदा पुलिस जथा मोकिलिया कल्ह टियों जेके जंहिंजो माना राजूनी कोशिश अॼु पूरी थी वई। अॼु राजूनी कोशिश सां माना हुननि जा माण्हू न पहुची सघिया। इन हिसाब सां हिननि माना मिट्री जा जेको आहे मिट्री ॻोल्हण जी कोशिश कई आहे त कहिड़ी औरत कंहिंजी मिटाइणी आहे, कहिड़ी औरत कंहिंजी मिटाइणी आहे, पोइ कंहिंजो मामो लॻे थो, कंहिंजो भाणजो लॻे थो, वरी पाण औरतुनि जे हिसाब सां उन्हनि जो औरतूं खयो वञे थी। वरी अॼु सुबुह जो अजीब ॻाल्हि आहे त दास अख़बार ते कल्ह रिपोर्ट हलण खां बाद में अॼु सुबुह जो वरी जी पुलिस आई आहे उन्हनि जे घरनि ते। मौलवी मौलाना बशीर अहमद शर जेको बाक़ाइदा हिकिड़ो माना आलिम बि आहे ऐं हुनजी ॻाल्हि बि बाक़ाइदा ज़िले जी सतह ताईं जमियतुल उलमा इस्लाम में वॾी ॻाल्हि आहे। उनखे पाण खे बि गिरफ़्तार करे वई आहे। उनजो हिकिड़ो भाउ आहे रशीद अहमद, उनखे बि गिरफ़्तार करे वई आहे ऐं उनजो टियों भाउ अब्दुल हमीद आहे, उनखे बि गिरफ़्तार करे विया आहे ऐं उनजे चाचे गुलाम हैदर जूं 2 औरतूं गिरफ़्तार करे वई आहे। अच्छा राहिब, इनखे त सिधो सो ऑपरेशन चई नथो सघिजे, छो त तव्हांजो चवणु आहे त ही आम माण्हू आहिनि, आम ॻोठाणा आहिनि, त इनखे पुलिस ऑपरेशन जो नालो कीअं थी ॾेई सघे? जी सर, आवाज़ कटे पियो। मुंहिंजो सवाल इहो आहे त पुलिस दावा करे थी त असां ऑपरेशन कयो पिया धाड़ेलनि जे ख़िलाफ़, जॾहिं तव्हां चओ था त औरतूं गिरफ़्तार थियनि थियूं पियूं ऐं आम ॻोठाणनि जूं कंहिंजी घरवारी आहे, कंहिंजी भेण आहे, कंहिं ॿार जी माउ आहे, त हिन ऑपरेशन खे ऑपरेशन जो नालो त नथो ॾेई सघिजे। पुलिस औरतूं मीडिया जे हिसाब सां मञण लाइ तयार बि न आहे ऐं मीडिया उते पहुची बि न सघी आहे। कल्ह मूं पाण पहिरें उघाड़ो हेॾा होॾा टपंदो, छो त पुलिस जेको बि माण्हू अचे थो चाहे नुमाइंदो अचे थो हुनखे बि गिरफ़्तार करे थी। मां विच मां वञी करे हुननि खे लॻो वञी हुननि खां इंटरव्यू कयो, माना पुलिस लही न सोचे हिकु करे छॾियो आहे। चाहे नुमाइंदो अचे त हुनखे बि बधे थी, मौलवी अचे त हुनखे बि बधे थी ऐं पुलिस जो हिकिड़ो ई लफ़्ज़ आहे, हिकु लफ़्ज़ ते पुलिस अची बीठी आहे। चाहे जादू वठो, पिनो, क़ुरान मजीद खणो, असांखे औरतूं जेको आहे त इहो पंहिंजो मुगवी बारियात कराए ॾियो। ऐं इलेक्शन चवणु इहो ई आहे त जॾहिं पुलिस जे सतह ताईं हुकूमत गवर्नमेंट हुकूमत ते नथी पहुची सघे त उते असां कीअं था पहुची सघूं? वॾी महिरबानी राहिब असांखे अपडेट करे रहियो ऐं मुतासिर औरतुनि जा जेके वारिस आहिनि उहे पिणु असां सां मोहम्मद शरीफ़ लाइन ते मौजूदु हो। हुननि जो चवणु आहे त पुलिस पारां जेकी कोशिशि आहे मुगवी बाज़ाब करण जे हवाले सां उहा इहा आहे त जेके उतां जा माण्हू आहिनि उन्हनि ते प्रेशर ॾिनो वञे थो, उन्हनि जूं औरतूं ॿार गिरफ़्तार कया वञनि था ऐं उन खां पोइ इहो मुतालबो कयो वञे थो त पाण राजूनी कोशिशि करे कीअं बि करे कचे में धाड़ेलनि वटि मिंत मेड़ काफ़िलो खणी वञो ऐं संदन जेके मुगवी आहिनि बाज़ाब कराया वञनि ऐं इन सूरत में उन्हनि जूं औरतूं उन्हनि खे वापसि ॾिनियूं वेंदियूं। ऐं हिन वक़्तु जेके औरतुनि जा वारिस आहिनि उहे कोशिशि करे रहिया आहिनि, पर हीउ अफ़सोसनाक जेको ऑपरेशन आहे इन जे हवाले सां अञा ताईं कंहिं बि नोटिस नाहे वरितो। यकीनन नोटिस वठणु घुरिजे, छो त हीअ जेके ॾोह आहिनि या ग़ैर मामूली वाक़ियात थियनि पिया। कश्मीर कंदकोट में 10 माण्हू क़तल थिया आहिनि, उन खां पोइ घोटकी में जेके अगवा जा वाक़िया आहिनि ऐं उन हवाले सां जेके कचे में रहंदड़ आम माण्हू आहिनि उन्हनि जी औरतुनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे प्रेशर ॾेई वरी उन्हनि खे इन लाइ तयारु कयो वञे त हू कचे में वञी राजूनी कोशिशि करे उहे मुगवी बाज़ाब कराइनि, जंहिंसां न त ॾोहनि ते ज़ाब्तो अची सघे थो, जंहिंसां न ई ही को अंदाज़ बहितर आहे त कंहिंजी नंगनि खे गिरफ़्तार कयो वञे, कंहिंजी न्याणियुनि खे, छो त कचे जे इलाइक़नि में अॻ में ई औरतूं वीचारियूं भोॻिनि थियूं ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करे अज़ियतूं ॾियणु हिकिड़ो बहितर अमल न आहे ऐं इहा सरासर क़ानून शिकनी आहे जंहिंजो IG सिंध खे नोटिस वठणु घुरिजे। काश 24 कलाक जी अहम ख़बर सां गॾु असीं हाज़िर थियासीं। इंशाअल्लाह सुभाणे कंहिं ॿिए प्रोग्राम ॿी ख़बर सां ऐं ॿिए वाक़े सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं साथ सलामत ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बान बरकत बलोच खे।